चांडिया बिरादरी जो नवाब सरदार खान चांडियो, नवाब बुरहान खान चांडियो, रईस अख्तियार अली कोडानी चांडियो जी ॾिनल दावत ते मेहड़ पहुता, जिते चांडिया बिरादरी पारां दौलत शरनाइन सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते नवाब सरदार खान चांडियो, बुरहान खान चांडियो ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ असांजो शहर जिते असां जूं आबाई ज़मीनूं आहिनि। राज भाग बिरादरी आहे, मेहड़ अचण खां असांखे केरु रोके नथो सघे। चांडिया बिरादरी जे मोज़िदीन पारां नवाब सरदार खान चांडियो, नवाब बुरहान खान चांडियो खे टोपी, अजरक, गुलनि जा हार पाराए गुलनि जी वर्खा कई वई। मुनक़िद थियल प्रोग्राम में पीपल्स पार्टी अॻवान पाशा इम्तियाज़ अहमद बुट, चीफ सरदार डॉक्टर राशिद अहमद सोढर, शेर चांडियो, रईस सज्जाद अहमद चांडियो, ॾाॾो गुलाम रसूल चांडियो, रईस अख्तियार अली चांडियो, मीर मुर्तज़ा चांडियो, सेठ अली दोस्त साखाणी, मोहम्मद अयास चांडियो, रईस रहमतुल्लाह साखाणी, मोहम्मद असलम चांडियो, मुख्तियार चांडियो, दिलशाद खान चांडियो, डॉक्टर इलाही बख्श चांडियो, पीपल्स पार्टी फरीदाबाद अॻवान ज़ुल्फ़कार अली कलहोड़ो, पप्पन खान ॾीपर, अब्दुल्ला चांडियो समेत तमाम चांडिया बिरादरी जे मोज़िदीन बिरादरी जे माण्हुनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।